नाज़रीन आगा के वहाँ हैदराबाद में लम्स के बिलावल मेडिकल कॉलेज में उस्तादन के भर्तियों में सीनियरिटी की लताड़ वारो मामलो एंटी करप्शन की ख़ास अदालत लम्स के वक्ती वीसी ऐं ॿियनि खे 3 हफ़्तनि में ज़ाती हैसियत में तलब करे वरितो आहे। अवांखे अपडेट कंदालू अहम ख़बर है हैदराबाद में लम्स के बिलावल मेडिकल कॉलेज में उस्तादन की भर्तियों वारे सीनियरिटी की लताड़ वारे मामले बाबत एंटी करप्शन की ख़ास अदालत लम्स की वक्ती वीसी ऐं ॿियनि खे 3 हफ़्तनि में ज़ाती हैसियत में तलब करे वरितो आहे। ख़बर मां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर है हाज़िर हुजण बावजूद गैर हाज़िरी जो शोकास ॾेई हिरासा कयो पियो वञे। अवांखे आगाही ॾींदालू अहम ख़बर है अदालत वकील जा दलील ॿुधण बाद लम्स यूनिवर्सिटी इंतज़ामिया ते सख्त कावड़ जो इज़हार किया है। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद में नसीर चन्ना खां। जी नसीर अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी संजा लम्स के बिलावल मेडिकल कॉलेज में उस्तादन की भर्तियों में सीनियरिटी की लताड़ वारो मामलो है। एंटी करप्शन की खास अदालत लम्स यूनिवर्सिटी के वक्ती वीसी डॉक्टर अकरम हुजैन रजिस्ट्रार मोहम्मद हाजी मोहम्मद ऐं जमशेद कादिर के नोटिस जारी कंदे 3 हफ़्तनि अंदर ज़ाती हैसियत में तलब करे वरितो आहे। हैदराबाद में एंटी करप्शन की खास अदालत जज अब्दुल गफूर कलोड़ की अदालत में लम्स यूनिवर्सिटी की उस्ताद है आयशा परवीन शेख उन पारां पंहिंजे वकील ज़ुल्फ़ार अब्बासी दाख़िल करार दरख़्वास्त ॿुधणी थी, जंहिं दौरान दरख़्वास्त गुज़ार उस्ताद मौसूफ़ ख़्याल कयो त लम्स बिलावल मेडिकल कॉलेज में 1 ग्रेड खां 18 ताईं 200 गैरकानूनी भर्तियों ऐं मेरिट की लताड़ कई वई आहे। जूनियरनि खे सीनियरिटी ॾेई सीनियरनि जो हक़ मारियो वियो आहे। अदालत में दरख़्वास्त ॾियण ते हिरासा करे शोकास ॾिना पिया वञनि। अदालत वकील जा दलील ॿुधण बैदि लम्स यूनिवर्सिटी इंतज़ामिया ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदे हलंदड़ केस में औरत खे हिरासा न करण जो हुकुम ॾिनो आहे, जॾहिं त अदालत लम्स यूनिवर्सिटी वक्ती वीसी रजिस्ट्रार समेत ॿिनि खे नोटिस जारी कंदे 3 हफ़्तनि अंदरि ज़ाती हैसियत में तलब करे वरितो आहे। जी ठीक है नसीर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां करण लाइ।